दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर असो रोज़ानी प्रोग्राम अॼोकियूं अख़बारूं छातियूं लिखनि में हाज़िर आहियां रोज़ानी बिना ते जेको कचहरी सिलसिलो कंदा आहियूं जेके अहम अख़बार में ख़बरूं हूंदियूं आहिनि उन ते पाण तबसरो कंदा आहियूं असां गॾु मेज़बान दोस्त सीनियर साहब मज़र ख़ासकेली हाज़िर आहे। मज़र ख़ासकेली साहब तव्हां भलीकार चवंदा अॼु जेको रोज़ानी पंहिंजी अख़बार जी ख़बर पाण खणंदा त रोज़ानी पंहिंजी अख़बार लीड बॉक्स ॾिनो आहे न्यूज़ीलैंड क्रिकेट टीम पारां सिक्योरिटी ख़दशा जणाए दौरो ओचितो मुलतवी ख़त्म सीरीज़ मुलतवी करणु साज़िश आहे। पाकिस्तान चयो आहे वज़ीर अज़म जो न्यूज़ीलैंड जे हमनसब खे फ़ोन ऐं जसनदीना आर्डन जो मैच जारी रखण खां इनकार फुल प्रूफ सिक्योरिटी ॾियण लाइ तयारु आहियूं इमरान ख़ान। हीअ ॾाढी अहम ॻाल्हि आहे हिन खिते लाइ त न्यूज़ीलैंड टीम आई बि आहे ऐं जेको आहे सो सिक्योरिटी ख़दशा जणाए वरी वापसि हली वई आहे। इहो पाकिस्तान लाइ हिकिड़ो अहम चैलेंज न आहे त छाकाणि त फिफ्थ में जेको पाकिस्तान जी जेका सूरत हाल आहे उन में हीअ सूरत हाल रखणु त माना पाकिस्तान लाइ ख़तरनाक थींदो। पाकिस्तान लाइ ख़तरनाक सूरत हाल पंहिंजी जॻह ते आहे या न आहे इहो त वक़्त खां अॻु जी ॻाल्हि थींदी। बाक़ी हीउ जेको कुझु थिए पियो थो इहो समूरो हिकिड़ो आलमी माना ईअं खणी चइजे खेल जा आलमी साज़िशूं आहिनि ऐं उन में कंहिं क़िस्म जो बि शक न आहे त पाकिस्तान खे जेतिरा चैलेंज आहिनि या पाकिस्तान लाइ जेकी हालतूं पैदा कयल आहिनि उहे बि एॾियूं साज़गार न आहिनि ऐं ख़ासि करे अक़वाम मुतहिदा जो जेको पाकिस्तान सां रवियो आहे उहो बि बहितर न आहे। ऐं हीउ जेको कुझु जा सॼो अमल जेको वर्झायो आहे हीउ सॼो अमल उन जी जेको आहे हिकिड़ी कड़ी आहे ऐं पाकिस्तान खे समूरनि पासनि खां सिर्फ़ु इन करे घेरे वियो आहे त अफ़गानिस्तान वारी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई अहम सूरत हाल आहे या पाकिस्तान जो जेको अहम किरदारु आहे अहम किरदारु आहे त चाइना खे या रूस खे ईरान खे सऊदी अरब खे गॾे ऐं हिकिड़ो अफ़गानिस्तान जे हुकूमत खे बिना अमेरिका जी इजाज़त जे या एड ॾियणु या हुननि जी जेका बि हुननि खां मदद पुॼे थी मदद ॾियणु उते हुकूमत क़ाइमु करणु हीउ समूरो खेल थोरो कोन्हे। ऐं जेके ईंदड़ 2 महीना आहिनि या 2.5-3 महीना हिन में अञा वधीक इंतिहाई गंभीर ऐं ख़राबु सूरत हाल जी तरफ़ वञी रहिया आहिनि। रोज़ानी कावश जी जेका लीड ख़बर आहे त नेब ऐं नादरा खे टैक्स रिकॉर्ड ताईं रसाई नॉन फाइलर जो घेरो तंग फ़ोन ऐं बिजली कनेक्शन काटिया वेंदा। ऑर्डिनेंस जारी नेब खे 20 साल पुराणा फाइल खोलण जो इख्तियार हासिल पार्लियामेंटनि ऐं सरकारी ऑफिसरनि खे टैक्स तफ़सील ज़ाहिर करण खां मिलियल छूट बि ख़तमु चए था ॾिसो हिनखे जेका पाकिस्तान में टैक्स जे मसइला सदाईं जेके वॾा माण्हू आहिनि टैक्स खां जेको आहे भॼी वेंदा आहिनि ऐं नंढे माण्हू खे टैक्स भरिणो पइजी वेंदो आहे। न वॾनि माण्हुनि जी ॻाल्हि आहे न नंढनि माण्हुनि जी टैक्स पाकिस्तान अंदरि हर ग़रीब गुरबो भरींदो आहे। तव्हां जेकॾहिं साबुण जी चकी वठंदव उन ते अलॻि टैक्स लिखियलु हूंदो आहे। ॾंदनि जो बुरुश वठंदव उन ते टैक्स लॻंदो आहे ऐं टूप वठंदव उन ते टैक्स लॻंदो आहे। हर शइ ते आम माण्हू टैक्स ॾींदो आहे ऐं टैक्स वसूल बि कयो वेंदो आहे। बाक़ी हीउ हिकिड़ो जेको कुझु कनि था या जेको कुझु थिए पियो थो इहो सवेल बि असां इहा ॻाल्हि कई त आलमी जेके हालतूं आहिनि उन जे तक़ाज़ा मूजिबि ही हुकुमरान या पाकिस्तान जी जेका इस्टेब्लिशमेंट आहे पंहिंजी अवाम जे अॻियां सची ॻाल्हि नथी रखे ऐं पाकिस्तान में सभ खां वॾे में वॾी ग़लति ॻाल्हि जंहिंखे खणी चइजे त इहा थींदी आहे इहा त पाकिस्तान में इस्टेब्लिशमेंट जा जेका बि जमहूरी हुकूमत आहे इहा उन पंहिंजे अवाम सां सचु न आहे ग़लति ऐं माण्हुनि खे उन्हनि एतमाद में न आहे वरितो त आलमी कहिड़ी सूरत हाल आहे ऐं असां छा करणु चाहियूं था। हीअ बि हिन जी हिकिड़ी कड़ी आहे त जेके अॻु मुकामोराशाही आहिनि या जिन वटि पैसा आहिनि उन्हनि खां नेब जे ज़रिए पैसा उगाड़े पाकिस्तान जे कार वहिंवार अॻिते कीअं हलाइजे माना सॼो हीउ हिकिड़ो खेल आहे ऐं उन खेल जी कड़ी आई आहे। रोज़ानी जीजल जी तरफ़ां चवंदा त रोज़ानी जेको जीजल जो वरी 8 कालम ख़बर आहे पाकिस्तान धोखो न्यूज़ीलैंड क्रिकेट टीम आख़िर गॾु में सिक्योरिटी ख़दशा जणाए दौरो ख़तमु करे छॾियो। इहो बॉक्स आहे पर इन खां वधीक जेका पाण सम्झूं था इन ते पाण तबसरो करे चुका आहियूं ऐं त हेठि जे ख़बरूं लॻियल आहिनि 2 बॉक्स लॻियल आहिनि त कंडियार पुलिस तशदुद में 20 क़त्ल लाश लाकप जे वाशरूम में टंगियो वियो SHO ऐं ASI फरार कोट अलीनाबाद ॾेपर जे नौजवान अंसार ॾेपर क़त्ल केस में गिरफ़्तार 60 वरनि जे मोरियो ॾेपर मथां पुलिस इंसान सो तशदुद करे उफट मारे छॾियो। कल्ह जो कंडियार में वाक़ियो थियो आहे। वरी ॿियो हैदराबाद में आहे त हैदराबाद पुलिस वटि अमन लाइ रुॻो हाफ़िर आहे 7 ॼणा ज़ख़्मी 2 में घटिताई न आई।
अने मुसलसल पुलिस तशद्दुद ते लही आई आहे, तशद्दुद करे माण्हू मारिया पिया वञनि ऐं हाफ़ गुआरनि खे ख़तमु करणु हिन में बाहि तरीक़ो इहो को बि कोन्हे को हाफ़ फ्राए कनि या फुल फ्राए कनि। इंसानियत सोच कया आहिनि न। हाफ़ पिराई फुल पिराई करणु हिननि खे कंहिं इख़्तियार ॾिनो आहे। ऐं ॿियो त असांजूं कोर्टूं बि अजीब क़िस्म जो मंतक़ आहे। अहिड़ियुनि अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते पाण मुरादो नोटिस वरितो थो वञे जिन ते न वठणु घुरिजे, ऐं जिन ॻाल्हियुनि ते पाण मुरादो नोटिस वठणु घुरिजे उन ते नथो वरितो वञे। ईअं कंहिं माण्हूअ खे तशद्दुद करे मारे छॾणु हीउ हिकिड़ो वाक़ियो कोन्हे। सिंध अंदरि रोज़ अहिड़ा वाक़िया थियनि था। उहे वाक़िया थियनि छो था, उन्हनि जे पोयां कहिड़ा अथनि, उन्हनि खे जॾहिं सज़ाऊं मिलणु शुरू थींदियूं त इहे वाक़िया पाण मुरादो ख़तमु बि थींदा ऐं घटिजण बि शुरू थी वेंदा। पर हिते असां वटि अहिड़ो अमल आहे त लॻे थो त हुकूमत ॼण आहे ई कान, हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं वणेसि तीअं पियो हले ऐं करे। जी रोज़ानी इबरत त चवंदा त रोज़ानी इबरत जेका लीड बॉक्स आहे न्यूज़ीलैंड क्रिकेट बोर्ड सिक्योरिटी खदशनि जो बहानो करे सीरीज़ ओचितो मुलतवी करे छॾी। इहो लीड बॉक्स आहे, पर मथां वारी ख़बर जेका आहे सुपर लीड ख़बर आहे त सिंध असेंबली मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी ख़िलाफ़ अक्सरियत राय सां मंज़ूर मुखालिफ़ जो हंगामो। इंफॉर्मेशन खाते सूबाई वज़ीर वफ़ाक़ी सरकार जे PMDA बिल आणण ऐं सदर मुल्क जे ख़िताब दौरान क़ौमी असेंबली मीडिया गिरफ्तारी खे ताला हणण ख़िलाफ़ मज़मत इख़्तिलाफ़ पेश कयो। सियासत भले हर कंहिंजो हक़ आहे, करे सघिजे थी, ऐं हीअ बि हिकिड़ी सियासत आहे त सिंध में जेका हुकूमत आहे उहा पीपल्स पार्टीअ जी आहे, ऐं पीपल्स पार्टीअ जो सिंध अंदरि साफ़ हिन सां रवियो कहिड़ो आहे उहो तव्हां बि ॾिसो था, मां बि ॾिसां थो, असां बि साफ़ ई आहियूं। ऐं समूरी सिंध अंदरि साफ़ हिन सां जेको पीपल्स पार्टीअ जे उहिदेदारनि जा पीपल्स पार्टीअ जे रखियल कामोरनि जो विर्ता जा रवियो आहे उहो बि असांजे अॻियां आहे। बाक़ी हाणे मज़मती ठहरा पास करण या न करण सां कुझु न थींदो। हीअ असुल में अमली तौर ते पीपल्स पार्टी कुझु बि करणु तयारु न आहे, सियासत आहे मसइला ते इन लाइ त हीअ हिकिड़ो कड़ी आहे ॼण त उहा सियासी इशू आहे त सियासत करणी आहे। ऐं हीअ माना सियासत में उन्हनि साफ़ हिनखे पंहिंजो हिसो बणाइणु चाहिनि था त उहा साफ़ हिन जूं हमदर्दियूं असांजे अचनि जा असां खटियूं। हाणे ताज़ो हिननि जेको अमल वरचायो आहे सॼी सिंध में, जेको प्रेस क्लबुनि खे जेके पैसा जारी थियनि या कुझु यूनियन खे पैसा जारी थियणु घुरिजनि उहे उन्हनि जो हक़ बि आहे, पर उन सां गॾु जेके ज़िले वाइज़ तइलके वाइज़ प्रेस क्लबूं आहिनि या बिल्डिंगूं ठहियल आहिनि उन्हनि जो कारोबार कीअं थो हले, उन्हनि खे कीअं थी मिले, इते सिंध हुकूमत खे ख़बर न आहे त अलाए छा थो थिए। माना हिकु तरफ़ हिकिड़ो अमल थी वरिजाए, ॿिए तरफ़ ॿियो अमल थी वरिजाए। महिरबानी वज़ीर ख़ासकर साहिबु, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं दोस्तो असांजो प्रोग्राम जेको अॼोकी अख़बारूं छातियूं लिखनि में अहम जेको टॉपिक असांजो हुयो त जेका न्यूज़ीलैंड जेको दौरो पाकिस्तान में मुलतवी कयो आहे क्रिकेट टीम ऐं पाकिस्तान लाइ इंतिहाई अहम आहे ऐं हिन खिते लाइ अहम आहे त ओचितो दौरो मुलतवी करण जो सबबु छा आहे ऐं सिक्योरिटी ख़दशात ॾेखारिया विया आहिनि। पर अहिड़ी सूरत पाकिस्तान में हिन वक़्तु आहे कान जॾहिं हिननि ख़दशा ओचितो ख़दशो ॾेखारे दौरो मुलतवी कयो आहे। हिन मथां ॿियूं टीमूं बि पाकिस्तान में अचणियूं आहिनि ऐं उन में छा थींदो इहो हिकिड़ो पंहिंजे जॻह ते सवालिया निशान आहे। ॾिसूं त अॻिते छा थो थिए। सुभाणे ननि ख़बरुनि सां गॾु तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर हाज़िर थींदो। अॼोके प्रोग्राम में पंहिंजो मेज़बान ज़ाहिद राजपर कंदा इजाज़त। अलाह भाई।